रमज़ान जो महीनो नेक अमलन जो महीनो। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल मुरसलीन अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। रमज़ान जो महीनो नेक अमलन जो महीनो। दुआए अत्तार या रब्बल मुस्तफ़ा। जेको भी ही रिसालो रमज़ान जो महीनो नेक अमलन जो महीनो मुकम्मल पढ़ी या ॿुधी वठे, उनखे रमज़ानुल मुबारक में ख़ूब नेक अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए ऐं खेसि पंहिंजे वालिदैन ऐं ख़ानदान समेत बेहिसाब बख़्शे छॾ। आमीन बिजाह ख़ातमिन नबिय्यीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। दुरूद शरीफ़ जी फ़ज़ीलत। फ़रमाने आख़िरी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, जेको मूं ते हिक ॾींहं में 1000 भेरा दुरूद पाक पढ़ंदो, उहो उन वक़्त ताईं न मरंदो जेसि ताईं जन्नत में पंहिंजो मक़ाम न ॾिसी वठे। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अला मुहम्मद व आलिहि व स्वहबिहि व बारक वसल्लम। रमज़ानुल मुबारक जो फ़ैज़ान। ए आशिक़ाने रसूल, अल्लाह पाक जा करोड़े एहसान जो हुन असांखे माह रमज़ान जहिड़ी अज़ीमुशान नेमत सां नवाज़ियो आहे। माह रमज़ान जे फ़ैज़ान जी छा ॻाल्हि कजे। हिन जी त हर हर घड़ी रहमतुनि सां भरपूर आहे। सॼो ई साल रमज़ान मुबारक इबादतुनि, रहमतुनि ऐं बरकतुनि जी खाण आहे। अल्लाह पाक जो पंहिंजे प्यारे प्यारे आख़िरी नबी जी उम्मत ते ही तमामु वॾो एहसान आहे त हिन माह रमज़ान जहिड़ो अज़ीमुशान महिमान अता फ़रमायो आहे। अर्श खणंदड़ फ़रिश्ता रोज़ेदार जी दुआ ते आमीन चवंदा आहिनि ऐं फ़रमाने मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मुताबिक़ रमज़ान जे रोज़ेदार जे लाइ मच्छियूं इफ़्तार ताईं मग़फ़िरत जूं दुआ कंदियूं रहंदियूं आहिनि। माह रमज़ान जी फ़ज़ीलत जे लाइ ही फ़रमाने मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ई काफ़ी आहे त जेकॾहिं ॿाननि खे ख़बर हुजे हा त रमज़ान छा आहे, त मुंहिंजी उम्मत इहा तमन्ना करे हा त काश सॼो साल रमज़ान ई हुजे हा। माह रमज़ान की आमद मरहबा, माह सयाम की आमद मरहबा, शहर रहमान की आमद मरहबा, माह गुफ़रान की आमद मरहबा। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अला मुहम्मद। आशिक़ रमज़ान जो पैगाम। 1444 हिजरी मुताबिक़ 2023 ईस्वी ते आशिक़ माह रमज़ान अमीर अहल सुन्नत दामत बरकातुहुमुल आलिया सॼी दुनिया जे आशिक़ाने रसूल खे माह रमज़ान नेक अमलनि जे महीने तौरु मल्हाइण जी तरग़ीब इरशाद फ़रमाई ऐं इन सिलसिले में हिकु पैगाम जारी फ़रमायो जंहिंखे कुझु ज़रूरी तरमीम सां पेश कजे थो। तव्हां बि पढ़ो ऐं ॿुधो ऐं इन जे मुताबिक़ ईंदड़ माह रमज़ान खे नेक अमलनि जे महीने तौरु गुज़ारण जी तरकीब कयो। जीअं त अमीर अहल सुन्नत दामत बरकातुहुमुल आलिया फ़रमाइनि था, तमाम आशिक़ाने रसूल खे दरख़्वास्त आहे त हिन मुबारक महीने याने माह रमज़ान खे नेक अमलनि जे मुताबिक़ गुज़ारिन, फ़र्ज़ रोज़ा रखनि, फ़राइज़ ऐं वाजिबात जी पाबंदी सां गॾोगॾु क़ुर्आन करीम जी तिलावत बि कनि ऐं वधि खां वधि दुरूद शरीफ़ पढ़नि। मदारिसुल मदीना ऐं जामिअतुल मदीना बॉइज़ ऐं गर्ल्स जा शागिर्द ऐं तमामु इस्लामी भाइर ऐं भेनरूं पंहिंजा पंहिंजा नेक अमाल जा रिसाला पुर कनि ऐं महीनो मुकमल थियण ते पंहिंजे इलाक़े जे ज़िम्मेवार खे जमा कराईंदा रहनि। ए काश हर महीने रिसालो जमा करण जो मामूल बणिजी वञे। अल्लाह करे माह रमज़ान मुबारक में नेक अमलनि जी अहिड़ी धूम मची वञे जो शैतान मथो पिटींदो रहिजी वञे। सदा के लिए हो जा राज़ी खुदाया, हमेशा हो लुत्फ़ो करम या इलाही। माह रमज़ान नेक अमाल जे महीने सूरत में मल्हाईंदड़नि जे लाइ दुआए अत्तार। या अल्लाह पाक माह रमज़ान मुबारक नेक अमाल जे महीने जी सूरत में मल्हाइण वारनि इस्लामी भाइरनि ऐं भेनरुनि ॿियनि खे इन जी तरग़ीब ॾियारण वारनि ऐं वारियुनि ऐं कंहिं बि तरह इन में ताउन करण वारनि ऐं वारियुनि खे ॿिन्ही जहाननि जी भलायुनि सां माला माल फ़रमाए। या अल्लाह पाक इन्हनि जूं परेशानियूं ऐं तंग दस्तियूं दूर फ़रमाए, औलाद जी तलबगारनि खे औलाद जी नेमत सां नवाज़ ऐं इन्हनि जो सीनो मदीनो बणाए, खेनि बार बार मदीने जी ज़ियारत सां मुशर्रफ़ फ़रमाए। या रब्बे ग़फ़ार इन्हनि जे वालिदैन जी
ऐं ईंदड़ नसुलनि जी बेहिसाब मग़फ़िरत फ़रमाए। या रब्बल आलमीन, इहे तमामु दुआऊं मूं गुनहगारनि जे सरदार जे हक़ में बि क़बूल फ़रमाए। आमीन बिजाह ख़ातमिन नबीयीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। सॼे महीने जो एतिकाफ़ ई करे वठो। ए आशिक़ाने रमज़ान, रमज़ानुल मुबारक जे बरकतुनि जो छा चइजे, जेतोणीकि हिन जे हर पल रहमत सां लबरेज़ आहे ऐं हर घड़ी पंहिंजे जलवे में अणगणियूं बरकतूं समेटियूं बीठी आहे। पर हिन मुहतरम महीने में शब क़द्र सभ खां वधीक अहमियत जी हामिल आहे। इन खे माणण जे लाइ असांजे प्यारे आका मदीने वारे मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रमज़ान पाक जो सॼो महीनो बि एतिकाफ़ फ़रमायो आहे ऐं आख़िरी 9 ॾींहंनि जो बि तमामु घणो एहतमाम हूंदो हो। बुख़ारी 671/1 हदीस 2041। हिकु भेरे सफ़र जे करे पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो एतिकाफ़ रहिजी वियो त ईंदड़ रमज़ान शरीफ़ में 20 ॾींहंनि जो एतिकाफ़ फ़रमायाऊं। तिरमिज़ी 212/2 हदीस 803। अमीर अहले सुन्नत दामत बरकातुहुल आलिया फ़रमाइनि था, तमाम इस्लामी भाइरनि जी ख़िदमत में अर्ज़ आहे त जेकॾहिं थी सघे त दावत इस्लामी जे दीनी माहौल में सॼे रमज़ान शरीफ़ जो एतिकाफ़ करे वठो, न त नौकरी वग़ैरह तां फ़ारिग़ थियण खां पोइ बाक़ी समूरो वक़्तु मस्जिद में गुज़ारियो। इंशा अल्लाहुल करीम दुनिया ऐं आख़िरत जूं बेशुमार भलायूं हथ ईंदियूं। मुंहिंजूं मदनी धीअरूं पंहिंजे पंहिंजे घरनि में मस्जिद बैत में एतिकाफ़ कनि। मस्जिद बैत बाबति मालूमात जे लाइ मकतबतुल मदीना जे रिसाले घर में मस्जिद ठाहिणु सुन्नत आहे जो मुतालओ फ़रमायो। आशिक़नि जो शौक़, ए आशिक़ाने रमज़ान, हूअं त एतिकाफ़ जा बेशुमार फ़ज़ाइल आहिनि, पर आशिक़नि जे लाइ त एतिरी ॻाल्हि ई काफ़ी आहे त आख़िरी अशरे जो एतिकाफ़ सुन्नत आहे। हदीस पाक में आहे, जंहिं शख़्स ईमान सां ऐं सवाब हासिल करण जी नीयत सां एतिकाफ़ कयो, उन जा गुज़िरियल गुनाह बख़्शिया वेंदा। जामिउ सग़ीर सफ़ो 516 हदीस 84-80। रोज़ो कंहिं ते फ़र्ज़ आहे। तौहीद ऐं रिसालत जो इक़रार करणु ऐं तमामु ज़रूरियात दीन ते ईमान आणण खां पोइ जहिड़ी तरह हर मुसलमान ते नमाज़ फ़र्ज़ कई वई आहे, अहिड़ी तरह रमज़ान शरीफ़ जा रोज़ा बि हर मुसलमान मर्द तौड़े औरत आक़िल ऐं बालिग़ ते फ़र्ज़ आहिनि। अल्लाह पाक क़ुरान करीम में इरशाद फ़रमाए थो, या अय्युहल्लज़ीन आमनू कुतिब अलैकुमुस्सियामु कमा कुतिब अलल्लज़ीन मिन क़ब्लिकुम लअल्लकुम तत्तक़ून। तर्जुमो कंजुल इरफान, सिपारो 2 सूरह बक़रा आयत 183। ए ईमान वारो, तव्हां ते रोज़ा फ़र्ज़ कया विया जीअं तव्हां खां अॻियनि माण्हुनि ते फ़र्ज़ कया विया, त जीअं तव्हां परहेज़गार बणिजी वञो। रमज़ान जे रोज़े बाबति प्यारे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा 2 फ़रमान। 1, जंहिं रमज़ान जो रोज़ो रखियो ऐं उन जी हदुनि खे सुञातो ऐं जंहिं शइ खां बचणु खपे उन खां बचियो, त जेके गुनाह पहिरियां करे चुको आहे उन जो कफ़ारो थी वियो। 2, जंहिं माहे रमज़ान खे माणियो ऐं उन जा रोज़ा न रखिया, उहो शख़्स शक़ी याने बदबख़्त आहे। ऊंधा लटकियल माण्हू, जेके माण्हू रोज़ो रखी बग़ैर कंहिं सही मजबूरीअ जे टोड़े छॾींदा आहिनि, उहे अल्लाह पाक जे क़हर ऐं ग़ज़ब खां ख़ूब टिजनि। जीअं त हज़रत अबू उमामा बाहिली रज़ियल्लाहु अन्हु फ़रमाइनि था त मूं सरकार मदीना सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ही फ़रमाईंदे ॿुधो, मां सुतल हुयुसि, ख़्वाब में 2 शख़्स मूं वटि आया ऐं मूंखे हिकु ॾुखे जबल ते वठी विया। जॾहिं मां जबल जे विच हिसे ते पहुतुसि त उते तमामु सख़्तु आवाज़ अची रहिया हुआ। मूं चयो, ही कहिड़ा आवाज़ आहिनि? मूंखे ॿुधायो वियो त ही जहन्नमियुनि जो आवाज़ आहे। पोइ मूंखे वधीक अॻिते नियो वियो। मां कुझु अहिड़नि माण्हुनि वटां गुज़रियुसि जिन खे उन्हनि जे भेॾियुनि जे रॻुनि खां ॿधी ऊंधो लटकायो वियो हो ऐं उन्हनि माण्हुनि जूं ॼाड़ियूं चीरियूं वयूं हुयूं जिन मां रतु वही रहियो हो। मूं पुछियो, ही केरु आहिनि? त मूंखे ॿुधायो वियो त ही उहे माण्हू आहिनि जेके रोज़ो खोलण जे हलाल थियण खां अॻु ई रोज़ो खोले छॾींदा हुआ।
अल एहसान बितरतीब सही इब्न हब्बान 286/9 हदीस 74-48। माह रमज़ान तुझ में जो रोज़े नहीं रखता कोई, वो बड़ा महरूम है, बदबख्त है, नादान है। तहज्जुद जी नमाज़ ए आशिक़ान रसूल, रोज़े लाइ सहरी सुन्नत आहे। आम तौर ते इन जे लाइ आशिक़ान रसूल उथंदा ई आहिनि। केॾो न चङो थिए जेकॾहिं सहरी खां पहिरियां या पोइ घटि में घटि 2 रकातूं तहज्जुद जी नियत सां अदा कयूं वञनि। हदीस पाक में आहे, जॾहिं को शख़्स राति जो पंहिंजे घर वारनि खे जाॻाए पोइ उहे ॿई या उहो अकेलो 2 रकातूं पढ़ी वठे त उहे ज़िक्र करण वारनि मर्दनि ऐं औरतुनि में लिखिया वेंदा। अबू दाऊद 49/2 हदीस 1309। हज़रत मुफ्ती अहमद यार ख़ान नईमी रहमतुल्लाहि अलैहि हिन हदीस पाक जी शरह में लिखनि था, तहज्जुद जे वक़्तु थोरी ज़िक्र जी बरकत सां इंसान हमेशा ज़िक्र करण वारनि में शामिल थी वेंदो आहे। मिरआतुल मनाजी 262/2। हिक ॿी हदीस शरीफ़ में आहे, राति जो क़याम पंहिंजे मथां लाज़िम करे वठो त ही अव्हां खां अॻियुनि नेक माण्हुनि जो तरीक़ो आहे ऐं अव्हां जे रब करीम जी क़ुर्बत जो ज़रीओ ऐं गुनाहनि खे मिटाईंदड़ ऐं गुनाहनि खां रोकींदड़ आहे। तिरमिज़ी 323/5 हदीस 305/60। नमाज़ तहज्जुद बाबति 2 शरई मसइला। 1, सलातुल लैल याने राति जी नमाज़ जो हिकु क़िस्म तहज्जुद आहे त इशा जी नमाज़ खां पोइ राति जो सुम्ही उथो ऐं नफ़िल पढ़ो। 2, तहज्जुद जूं घटि में घटि 2 रकातूं आहिनि ऐं हुज़ूर अक़दस सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां 8 रकातुनि ताईं साबित आहे। बहार शरीयत 677/1। सहरी सुन्नत आहे पर सहरी जो आज़ान सां ताल्लुक़ नाहे। सहरी रोज़े जे लाइ शर्त नाहे। सहरी जे बग़ैर बि रोज़ो थी सघे थो, पर ॼाणी वाणी सहरी न करणु मुनासिब नाहे, छो त हीउ हिकु अज़ीम सुन्नत खां महरूमी आहे ऐं सहरी में ख़ूब ढो करे खाइणु ई ज़रूरी नाहे। कुझु खजूरूं ऐं पाणी ई जेकॾहिं सहरी जी नियत सां इस्तेमालु कयो तॾहिं बि काफ़ी आहे। रोज़े जो फजर जी अज़ान सां को ताल्लुक़ नाहे, याने फजर जी अज़ान दौरान खाइण पीअण जो को जवाज़ ई नाहे। अज़ान थिए या न थिए, अव्हां ताईं आवाज़ पहुचे या न पहुचे, सुबह सादिक़ खां पहिरियां अव्हां खे खाइण पीअण बंदि करणो पवंदो। सहरी, इफ़्तारी ऐं नमाज़ुनि जे वक़्तनि जी मालूमात लाइ दावत इस्लामी हिकु तमामु प्यारी ऐप ठाही आहे जंहिंजो नालो आहे प्रेयर टाइम। हींअर ई प्ले स्टोर तां इन खे पंहिंजे मोबाइल में इंस्टॉल करे पंहिंजे शहर ऐं इलाइक़े जे मालूमात मुहैया करियो ऐं सॼो साल नमाज़, रोज़े वग़ैरह जी दुरुस्त वक़्त जी मुफ़्त सहूलत हासिल करियो। सल्लू अलल हबीब सल्लल्लाहु अलैहि मुहम्मद। रमज़ानुल मुबारक में का बि नमाज़ न रहिजे। ए रमज़ान जा आशिक़ो, असां रमज़ानुल मुबारक जो महीनो नेक अमाल जे तौर ते मल्हाए रहिया आहियूं, त पोइ हिन मुबारक महीने में फ़र्ज़ नमाज़ कीअं था छॾे सघूं। हिन महीने में फ़र्ज़ त फ़र्ज़, पर नफ़िल इबादतूं बि कसरत सां करणियूं आहिनि त जीअं को बि लम्हो नेकियुनि खां ख़ाली न वञे। नमाज़ ऐं उहा बि बाजमाअत, उन जी छा ॻाल्हि चइजे। जेकॾहिं पहिरीं सफ़ मिली वञे त सुबहान अल्लाह। अल्लाह पाक जे प्यारे ऐं आख़िरी नबी मक्की मदनी मुहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन इरशाद फ़रमायो, जेको सुबुह फजर जी नमाज़ पढ़ंदो आहे उहो शाम ताईं अल्लाह पाक जे ज़िम्मे में आहे। हज़रत अल्लामा अब्दुर्रऊफ़ मुनावी रहमतुल्लाहि अलैहि लिखनि था, ख़ासि तौर ते सुबुह याने फ़जर जी नमाज़ जो ज़िक्र करण में हीअ हिकमत आहे त हिन नमाज़ में मशक़त, महिनत आहे ऐं इन जी पाबंदी सिर्फ़ु उहो ई शख़्स करे सघे थो जंहिंजो ईमान ख़ालिस हुजे। इन करे उहो अमान पनाह जो हक़दार बणिजंदो। फैज़ुल क़दीर 213/6। भाई मस्जिद में जमाअत से नमाज़ें पढ़ सदा, होंगे राज़ी मुस्तफ़ा हो जाएगा राज़ी खुदा। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अलैहि मुहम्मद। सुन्नत क़बलिया ऐं नवाफ़िल बादिया।
ए रमज़ान जा आशिक़ो, अल्लाह पाक जी रहमत सां हिन मुबारक महीने में नफ़िल जो सवाब फ़र्ज़ जे बराबरि ऐं फ़र्ज़ जो सवाब 70 भेरा या इन खां बि वधीक कयो वेंदो आहे। इब्न ख़ुज़ैमा 191/3। जॾहिं हिन महीने में नफ़िल जो सवाब फ़र्ज़ जे बराबरि आहे त पोइ नेकियुनि जे मुआमिले में बिल्कुलु सुस्ती न करणु घुरिजे। फ़र्ज़नि खां पहिरियां ऐं पोइ वारियूं सुन्नतूं ऐं नफ़िल अदा करे उन जो अजर हासिल कयो। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो, जेको रोज़ानो फ़र्ज़नि खां अलावा 12 रकातूं अदा कंदो उन लाइ जन्नत में हिकु घर बणायो वेंदो। 4 रकातूं ज़ोहर खां पहिरियां ऐं 2 रकातूं ज़ोहर खां पोइ, 2 रकातूं मग़रिब खां पोइ, 2 रकातूं इशा खां पोइ ऐं 2 रकातूं फजर खां पोइ। तिरमिज़ी 924/1 हदीस 415 में पाँचों नमाज़ें पढ़ूँ बा जमात, हो तौफ़ीक़ ऐसी अता या इलाही, में पढ़ता रहूँ सुन्नतें वक्त ही पर, हों सारे नवाफिल अदा या इलाही। तरावी जी सुन्नत। ए रमज़ान जा आशिक़ो, अल्हम्दुलिल्लाह रमज़ानुल मुबारक में जिते असांखे बेशुमार नेमतूं मुयसर ईंदियूं आहिनि उते तरावीह जी सुन्नत बि शामिल आहे। तरावीह जी नमाज़ सिर्फ़ 7, 10 या 15 ॾींहंनि लाइ नाहे पर सॼो रमज़ान पढ़णी हूंदी आहे। उन जी फ़ज़ीलत बि अज़ीम आहे। जीअं त अल्लाह पाक जे आख़िरी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन इरशाद फ़रमायो, जेको रमज़ान में ईमान सां ऐं सवाब जी नीयत सां क़याम करे त उन जा गुज़िरियल गुनाह बख़्शिया वेंदा। मुस्लिम सफ़ो 298 हदीस 759। हज़रत मुफ्ती अहमद यार ख़ान रहमतुल्लाहि अलैहि हिन हदीस पाक जे हवाले सां फ़रमाइनि था, तरावी जी पाबंदी जी बरकत सां सभई सग़ीरा नंढा गुनाह मुआफ़ थी वेंदा, छो त कबीरा वॾा गुनाह तौबह सां ऐं हुक़ूक़ुल इबाद अल्लाह पाक जी बारगाह में तौबह सां हक़ वारे जे मुआफ़ करण सां मुआफ़ थींदा आहिनि। अमीर अहले सुन्नत ऐं तरावीह। प्यारा प्यारा इस्लामी भाइरो, मुझो हुस्न ज़न आहे त अमीर अहले सुन्नत दामत बरकातुहुल आलिया जो हर लम्हो अल्लाह पाक जी रिज़ा ऐं फर्मा बरदारी वारनि कमनि में गुज़रंदो आहे। रमज़ान मुबारक में त इबादत जो ज़ौक़ ऐं शौक़ एतिरो वधी वेंदो आहे जो जंहिंजो मिसाल मिलणु मुश्किल आहे। तक़रीबन 78 साल उमिरि मुबारक हुजण जे बावजूद पाण रमज़ानुल मुबारक में रोज़ानो मुकम्मल 20 रकातूं तरावी अदा फ़रमाईंदा आहिनि। अफ़सोस गुज़िरियल 3-4 सालनि खां गोॾनि में तकलीफ़ जे करे मुफ्ती साहिब ऐं डॉक्टर जे मशवरे सां वेही नमाज़ अदा फ़रमाए रहिया आहिनि। न सिर्फ़ तरावी पर कमज़ोरी ऐं वॾी उमिरि जे बावजूद इशराक़, चाश्त ऐं अवाबीन वग़ैरह जो एहतमाम बि फ़रमाईंदा आहिनि। रमज़ानुल मुबारक जो सच्चो आशिक़ अमीर अहले सुन्नत फ़रमाए थो, मुंहिंजी ज़िंदगी जी इंतिहाई ख़ुशी जा 3 मौक़ा आहिनि। 1 रबीउल अव्वल जा पहिरियां 12 ॾींहं, ख़ासि करे ईद मिलादुन नबी जो ॾींहुं। 2 मदीने जी हाज़िरी ऐं 3 रमज़ानुल मुबारक जी आमद। तरावी सां लाॻापियल कुझु ज़रूरी मसइला। 1 तरावीह हर आक़िल ऐं बालिग़ मुसलमान मर्द तोड़े औरत लाइ सुन्नत मुअक्किदा आहे। दुर्र मुख़्तार बहार शरीयत। 2 तरावीह जो 20 रकातूं आहिनि। मुसलमाननि जे ॿिए ख़लीफ़े हज़रत उमर फ़ारूक़ आज़म रज़ियल्लाहु अन्हु जे दौर में 20 रकातूं ई पढ़ियूं वेंदियूं हुयूं। सुनन कुबरा लिल बैहक़ी। 3 तरावी जी जमात सुन्नत मुअक्किदा किफ़ाया आहे। जेकॾहिं मस्जिद जे सभिनी माण्हुनि जमात छॾे ॾिनी त सभिनी बुरो कयो, गुनहगार थिया, ऐं जेकॾहिं कुझु माण्हुनि बाजमात पढ़ी वरिती त तनहा पढ़ण वारो जमात जी फ़ज़ीलत खां महरूम रहियो। हिदाया 1/70। 4 तरावीह मस्जिद में बाजमात अदा करणु अफ़ज़ल आहे। जेकॾहिं घर में बाजमात अदा कयाई त जमात तर्क करण जो गुनाह न थींदो, पर इहो सवाबु न मिलंदो जेको मस्जिद में पढ़ण जो हो। फतवा आलमगीरी 116/1। इशा जा फ़र्ज़ मस्जिद में बाजमात अदा करे पोइ घर या हाल वग़ैरह में तरावी पढ़ी सघिजे थी, पर जेकॾहिं बग़ैर कंहिं शरई उज़र जे इशा जा फ़र्ज़ मस्जिद जे बदिरां घर में पढ़िया त वाजिब तर्क करण जो गुनाह थींदो। 5
नाबालिग इमाम जे पोयां सिर्फ़ु नाबालिग ई तरावी पढ़ी सघनि था। ए असांजा प्यारा अल्लाह पाक असांखे नेक अमल, असांखे नेक मुख़लिस ऐं दुरुस्त क़ुरान पढ़ण वारे हाफ़िज़ जे पोयां ख़ुशू ऐं ख़ुज़ू सां तरावीह पढ़ण जी सआदत नसीब कर ऐं क़बूल बि फ़रमाए। आमीन बिजाह ख़ातमिन नबिय्यीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अला मुहम्मद। तफ़सीर ॿुधण ऐं ॿुधाइण जे हल्क़े में शिरकत करियो। तफ़सीर ॿुधण ऐं ॿुधाइण जे हल्क़े में शिरकत करियो। ए रमज़ान जा आशिक़ो, फ़जर जी नमाज़ खां पोइ पंहिंजे मस्जिद में लॻण वारे तफ़सीर क़ुरान जे हल्क़े में शिरकत करे क़ुरान करीम जे नूर सां पंहिंजे सीने खे मुनवर करियो। सुबुह जे वक़्तु क़ुरान जी हिकु आयत या इल्म जो हिकु बाब सिखण जूं वॾियूं बरकतूं आहिनि। असांजे प्यारे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन हज़रत अबू ज़र रज़ियल्लाहु अन्हु खे फ़रमायो, ए अबू ज़र, तुंहिंजो हिन हाल में सुबुह करण जो तूं क़ुरान जे हिकु आयत सिखी हुजे, इहो तुंहिंजे लाइ 100 रकातूं नफ़िल पढ़ण खां बहितर आहे। ऐं तुंहिंजो अहिड़े हाल में सुबुह करण जो तो इल्म जो हिकु बाब सिखियो हुजे जंहिं ते अमल थियो हुजे या न, उहो तुंहिंजे लाइ 1000 नफ़िल पढ़ण खां बहितर आहे। तफ़सीर ॿुधण ऐं फैज़ान सुन्नत मां 4 सफ़ा पढ़ण खां पोइ शजरे आलिया क़ादरिया रज़विया अत्तारिया पढ़ी पंहिंजे बुज़ुर्गनि, पीरो मुर्शिद ऐं वालिदैन खे ईसाले सवाब कयो ऐं इशराक़ चाश्त जे वक़्त ताईं ज़िक्र इलाही में मशगूल रहो। इशराक़ ऐं चाश्त जी फ़ज़ीलत। अल्लाह पाक जे आख़िरी नबी मुहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन इरशाद फ़रमायो, जेको फ़जर जी नमाज़ बाजमात अदा करे अल्लाह जो ज़िक्र कंदो रहे एसि ताईं जो सिज मथे चढ़ी अचे, पोइ 2 रकातूं इशराक़ पढ़ी त खेसि पूरे हज ऐं उम्र जो सवाब मिलंदो। तिरमिज़ी 100/2 हदीस 586। अहिड़ी तरह नमाज़ चाश्त जी फ़ज़ीलत बयानु कंदे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फ़रमायो, जेको चाश्त जूं 2 रकातूं पाबंदी सां पढ़ंदो उन जा गुनाह मुआफ़ कया वेंदा, तोड़े जो उहे समुंड जे झग बराबरि हुजनि। इब्ने माजा 153/2 हदीस 1382। इशराक़ ऐं चाश्त जो वक़्तु सिज उभरण खां 20 मिंट खां वठी निस्फ़ नहार ताईं आहे। नफ़िल अदा करे सघजनि था। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अला मुहम्मद। क़ुरान नाज़िल थियण जो महीनो। क़ुरान मजीद अल्लाह पाक जो मुबारक कलाम आहे। इन खे पढ़ण ऐं ॿुधण सवाब जो कमु आहे। क़ुरान जो हिकु हर्फ़ पढ़ण ते 10 नेकियूं मिलंदियूं आहिनि। अल्लाह पाक क़ुरान करीम खे रमज़ानुल मुबारक में नाज़िल फ़रमायो आहे, जीअं त सीपारो 2 सूरतुल बक़रा जी आयत नंबर 185 में अल्लाह पाक फ़रमाए थो, शहरु रमज़ान अल्लज़ी उनज़िल फ़ीहिल क़ुरआन। तर्जुमो कंज़ुल इरफ़ान। रमज़ान जो महीनो आहे जंहिं में क़ुरआन नाज़िल कयो वियो, जेको हिन महीने में घटि हिकु भेरो त क़ुरान करीम जी ख़त्मे जो सआदत हासिल करण ई घुरिजे। असांजा बुज़ुर्ग सगोरा रहमतुल्लाहि अलैहिम पिण हिन महीने में नमाज़ तरावी खां अलावा वॾी कसरत सां क़ुरान करीम जी तिलावत फ़रमाईंदा हुआ। बुज़ुर्ग सगोरा ऐं तिलावत क़ुरान जो शौक़ु। 1 किरोड़े हनफ़िन जा इमाम हज़रत इमाम आज़म अबू हनीफ़ा रहमतुल्लाहि अलैहि रमज़ानुल मुबारक में ईदुल फ़ितर समेत 62 क़ुरान पाक ख़त्म फ़रमाईंदा हुआ। अल ख़ैरातुल हिसान सफ़ो 50। 2 किरोड़े शाफ़िईन जा इमाम हज़रत इमाम शाफ़िई रहमतुल्लाहि अलैहि माह रमज़ान में 60 क़ुरान पाक ख़त्म कंदा हुआ ऐं इहे सभु नमाज जी हालत में मुकमल फ़रमाईंदा हुआ। हिलियतुल औलिया 142/9 रक़म 13426। 3 हज़रत अबू अशहब रहमतुल्लाहि अलैहि बयान कनि था त हज़रत अबू रजा रहमतुल्लाहि अलैहि रमज़ानुल मुबारक में असां सां गॾु क़याम नमाज जी हालत में 10 ॾींहं में क़ुरान मजीद ख़त्म फ़रमाईंदा हुआ। अल इमाम महमद बिन हम्बल सफ़ो 319 रक़म 1839। 4 हज़रत सैयदुना सलाम बिन उबई मुतई रहमतुल्लाहि अलैहि खां मरवी आहे त हज़रत सैयदुना क़तादा बिन दिआमा रहमतुल्लाहि अलैहि आम ॾींहंनि में 7 रातियुनि में हिकु क़ुरान मजीद ख़त्म कंदा हुआ। रमज़ानुल मुबारक में
3 रातियुनि में ऐं आख़िरी अशरे जी हर राति में हिकु क़ुरान पाक ख़त्म फरमाईंदा हुआ। हिलियतुल औलिया 385 हदीस 2655। तिलावत की तौफीक दे दे इलाही, गुनाहों की हो दूर दिल से सियाही। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अलैहि मुहम्मद। ज़कात ऐं फ़ितरो। अल्लाह पाक जी रिज़ा ऐं ख़ुशनुदी हासिल करण जी नीयत सां माल जे उन मख़सूस हिस्से जो जेको शरीअत मुतहरा मुक़ररु कयो आहे, कंहिं मुस्तहक़ मुसलमान फ़क़ीर ऐं ग़ैर हाशिमीअ खे मालिक बणाए छॾण खे ज़कात चइबो आहे। बहार शरीत 874/1 हदीस हिस्सो 5। आज़ाद मुसलमान आक़िल बालिग़ ऐं साहिब निसाब ते ज़कात फ़र्ज़ आहे। अल्लाह पाक क़ुरान करीम में केतिरनि हंधनि ते ज़कात अदा करण जो हुकुम ॾिनो आहे ऐं इन जी अहमियत बयानु फ़रमाई आहे, जीअं त व अक़ीमुस्सलात व आतुज़्ज़कात। सीपारो 1 सूरह बक़रा आयत 43 तर्जुमो कंज़ुल इरफ़ान। ऐं नमाज़ क़ाइमु कयो ऐं ज़कात अदा करियो। प्यारे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पिणु केतिरनि हदीसुनि में ज़कात अदा करण जी तरग़ीब ॾियारी आहे। मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा 2 मुबारक फ़रमान। 1, तव्हांजे इस्लाम जो मुकमल थियणु ही आहे त पंहिंजे मालनि ते ज़कात अदा करियो। मुअज्जम कबीर 8/18 हदीस 6। 2, इस्लाम जो बुनियाद 5 शयुनि ते आहे, इन्हनि मां हिकु ज़कात अदा करणु बि आहे। तिरमिज़ी 275/4 हदीस 26-18। ज़कात बाबति कुझु ज़रूरी मसइला। ज़कात जी अदायगी फ़र्ज़ आहे ऐं न ॾींदड़ फ़ासिक़, जॾहिं त अदायगी में देरि कंदड़ गुनहगार ऐं मरदूद शहादह आहे, यानी उन जी गवाही क़बूल न कई वेंदी। सभ खां पहिरियां ग़रीब, मिसकीन ऐं मुफ़लिस व नादार माण्हुनि खे ॻोल्हे उन्हनि खे ज़कात ॾिनी वञे। वक़्त ते ज़कात अदा करण सां ग़रीबनि खे फ़ाइदो पहुचंदो आहे। जेकॾहिं वेझा मिट माइट ज़कात जा हक़दार हुजनि त उन्हनि खे ज़कात ॾियणु वधीक अजर ऐं सवाब जो बाइस आहे। ज़कात अदा न करण सां इनफ़रादी ऐं इज्तिमाई, दुनियावी ऐं उख़रवी हर तरह जो नुक़सानु पहुची सघे थो, जीअं त पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन इरशाद फ़रमायो, जेका क़ौम ज़कात न ॾींदी अल्लाह पाक उन खे ॾुकार क़हत में मुबतला फ़रमाईंदो। मुअज्जम औसत 275/3 हदीस 2577। नफ़ली सदक़ो ऐं ख़ैरात बि कयो। ए आशिक़ाने रसूल, अल्लाह पाक तौफ़ीक़ ॾिए त ज़कात खां अलावा बि हिन मुबारक महीने में मिटनि माइटनि, पाड़ेसिरियुनि ऐं ग़रीब मुसलमाननि ते पंहिंजो माल ख़र्च कयो। इन्हनि खे साहिरी ऐं इफ़्तारी कराए या खेनि राशन ॾेई या ईद जी ख़रीदारी लाइ रक़म पेश करे, जहिड़ी तरह बि मुमकिन हुजे पंहिंजी माली हैसियत मुताबिक़ इन्हनि ते महिरबानी कयो। अल्लाह करीम ॿिन्ही जहाननि में तव्हां साम्हूं महिरबानी वारो मुआमिलो फ़रमाईंदो। आमीन बिजाह ख़ातमिन नबीयीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। राह ख़ुदा में ख़र्च करण ऐं ईसार करण जी फ़ज़ीलत। मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा 2 फ़रमान। 1, अल्लाह पाक इरशाद फ़रमाए थो, ए इब्ने आदम, पंहिंजो ख़ज़ानो सदक़ो करे मुंहिंजे हवाले कर, न सड़ंदो न ॿुॾंदो ऐं न ई चोरी थींदो। क़यामत जे ॾींहुं तुंहिंजे सख़्त हाजत जे वक़्तु तोखे मोटाए ॾींदुसि। अत-तरग़ीब व तरहीब 10/2 हदीस 30। 2, जेको शख़्स इहा शइ जंहिंजी खेसि पाण खे ज़रूरत हुजे ॿिए खे ॾेई छॾे त अल्लाह पाक खेसि बख़्शे छॾींदो आहे। इत्तिहाफ़ु सादतुल मुत्तक़ीन 779/9। सभिनी खां वधीक सख़ी। हज़रत सैयदना अब्दुल्लाह बिन अब्बास रज़ियल्लाहु अन्हुमा फ़रमाइनि था, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सभिनी माण्हुनि खां वधीक सख़ी हुआ ऐं रमज़ान शरीफ़ में पाण सॻोरा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख़ासि तौर ते तमामु घणी सखावत फ़रमाईंदा हुआ। बुख़ारी 9/1 हदीस 6। हाथ उठाकर एक टुकड़ा एक करीम, हे सख़ी के माल में हक़दार हम। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अलैहि मुहम्मद। चंदो गॾु करण जो हदीस मां सबूत। ए आशिक़ाने रसूल,
माह रमज़ान में कई वेंदड़ नेकियुनि मां हिकु अहम नेकी दीन जी ख़िदमत लाइ चंदो करण बि आहे। ख़ुशनसीब आहिनि उहे आशिक़ाने रसूल जेके रमज़ान शरीफ़ जे मुबारक ॾींहंनि ऐं रातियुनि में अल्लाह पाक जे दीन जे लाइ मदद लाइ चंदो कंदा आहिनि। यादि रखो, चंदो करणु जाइज़ बल्कि कारे सवाब आहे ऐं इन जो असलु सुन्नत मां साबित आहे। जीअं त मुंहिंजा आका आला हज़रत इमाम अहमद रज़ा ख़ान रहमतुल्लाहि अलैहि हिकु सवाल जे जवाब में इरशाद फ़रमाइनि था, मस्जिद में पंहिंजे लाइ घुरणु जाइज़ नाहे ऐं उनखे ॾियण खां बि आलिमनि मना फ़रमायो आहे। वधीक अॻिते लिखनि था, कंहिं ॿिए जे लाइ घुरणु या मस्जिद हुजे या ॿी कंहिं दीनी ज़रूरत लाइ चंदो करणु जाइज़ ऐं सुन्नत मां साबित आहे। वधीक सफ़े 468 ते फ़रमाइनि था, भलाई जे कम लाइ चंदो करणु सही हदीसुनि मां साबित आहे। मालदार ते वाजिबु नाहे त सॼी मस्जिद पंहिंजे माल सां ठहिराए। भलाई जे कम में चंदे जी तहरीक भलाई तरफ़ रहनुमाई आहे। हदीस मुबारक में आहे, जेको कार ख़ैर जे रहनुमाई करे उनखे बि ओतिरो ई अजर मिलंदो आहे जेतिरो कार ख़ैर करण वारे खे। मुस्लिम सफ़ो 809 हदीस 1893। सरकार मदीना सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकु शख़्स खे हुकुम ॾिनो त वञी मक्के मुकरमा जे घिटियुनि में ऐलान कर त सदको फ़ितर वाजिब आहे। तिरमिज़ी 151/2 हदीस 674। हज़रत अब्दुल्ला बिन अब्बास रज़ियल्लाहु अन्हुमा फ़रमाइनि था, मदनी सरकार ग़रीबनि जे ग़म ख़्वार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सदको फ़ितर मुक़ररु फ़रमायो त जीअं फ़ुज़ूल ऐं बेहूदा ॻाल्हियुनि खां रोज़नि जी तहारत याने सफ़ाई थी वञे ऐं गॾोगॾु मिसकीननि जी ख़ुराक जो बि बंदोबस्तु थी वञे। अबू दाऊद 157/2 हदीस 1609। सॼी दुनिया में दीन जे मुख़्तलिफ़ शोबनि में ख़िदमत कंदड़ आलमगीर तंज़ीम दावत इस्लामी खे बि पंहिंजी ज़कात, सदक़ात, अतियात ऐं फ़ितरा ॾेई नेकी जे कमनि में हिसो मिलायो ऐं नेकी जी दावत आम करण में मदद फ़रमायो। माह रमज़ान दुआ जे क़बूलियत जो महीनो। ए आशिक़ाने रमज़ान, अर्श खणंदड़ मलाइक रोज़ेदारनि जी दुआ ते आमीन चवंदा आहिनि। दुआ इबादत जो मग़ज़, मोमिन जो हथियार, दीन जो थंभो ऐं आसमाननि ऐं ज़मीन जो नूर आहे। मुस्तदरिक 162/2 हदीस 1855। दुआ बला खे नाज़िल थियण खां रोकींदी आहे। तिरमिज़ी 322/5 हदीस 3559। हदीस पाक मूजिब रोज़ेदार जी दुआ क़बूल थींदी आहे। शअबुल ईमान 415/3 हदीस 3938। हिकु हदीस पाक में हिन तरह आहे त बेशक रोज़ेदार लाइ इफ़्तार जे वक़्तु हिकु अहिड़ी दुआ हूंदी आहे जेका रद्द न कई वेंदी आहे। इब्न माजा 350/2 हदीस 1753। तंहिं करे जॾहिं दुआ जूं एतिरियूं बरकतूं आहिनि ऐं रोज़ेदार जी दुआ क़बूल थींदी आहे त दुआ घुरण में ग़फ़लत ऐं सुस्ती करण बदिरां पंहिंजे लाइ, पंहिंजे घर वारनि ऐं ॿियनि मुसलमाननि लाइ ख़ूब दुआऊं करियो। रब करीम खां बेहिसाब मग़फ़िरत घुरो। मक्के ऐं मदीने जी बाअदब हाज़िरी जी दुआ कयो। दुनिया ऐं आख़िरत में सलामती जी दुआ कयो। पंहिंजे मुल्क जी इस्तेहकाम ऐं उन जी तरक़ी लाइ दुआ घुरो ऐं दीन जी ख़िदमत जी तौफ़ीक़ मिलण जे लाइ बि दुआ लाज़मी कयो। अल्लाह पाक असांजी तमामु जाइज़ दुआउनि ते रहमत जी नज़र फ़रमाए। आमीन बिजाह ख़ातमिन नबीयीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। 9 भेरा ज़ियारत मुस्तफ़ा मदनी बहार। ए आशिक़ाने रसूल, अल्लाह पाक जे मक़बूल बाननि जी सोहबत में वेहण, उन्हनि जा फ़रमान ॿुधण ऐं इन्हनि ते अमल करणु वॾी सआदत जी ॻाल्हि आहे। ख़ुशनसीब आहिनि उहे आशिक़ाने रसूल जेके अमीर अहल सुन्नत जे मदनी मुज़ाकिरनि में हाज़िर थींदा आहिनि ऐं तवजो सां इल्म दीन हासिल कंदा आहिनि। मदनी मुज़ाकिरनि में शिरकत जूं केॾियूं न बरकतूं आहिनि ऐं मदनी मुज़ाकिरनि कहिड़नि कहिड़नि माण्हुनि जी ज़िंदगी बदिलाए छॾी। इन हवाले सां हिकु मदनी बहार पढ़ो, ॿुधो ऐं सॼी माह रमज़ान में रोज़ानो थींदड़ 2 मदनी मुज़ाकिरा ॾिसण ऐं ॿुधण जी नियत करियो। पाकिस्तान जी हिकु इस्लामी भेण अमीर अहल सुन्नत जे नाले ख़त मोकिलियो, जंहिंमें लिखियलु हो त हूअ पहिरियां बदमज़हबीअ ते एतिरी सख़्ती सां क़ाइमु हुई जो खेसि लोॾे बि न थी सघियो।
हुआ पीरी मुरीदी जी भी सख्त ख़िलाफ़ हुई। संदसि ज़हन में मुख़्तलिफ़ सवाल ऐं एतिराज़ हुआ। घर में मदनी चैनल ॾिसंदे खेसि अमीर अहले सुन्नत जे मदनी मुज़ाकिरनि ऐं बयाननि में पंहिंजे एतिराज़नि ऐं सवालनि जा जवाब मिलण लॻा। खेसि ईअं लॻंदो हो ॼण अमीर अहले सुन्नत दामत बरकातुहुल आलिया संदसि हर सुवाल खे ॼाणनि था। संदसि चवणु आहे, जेको सुवाल मुंहिंजे ज़हन में पैदा थींदो हो, अमीर अहले सुन्नत कुझु ई ॾींहंनि में मदनी चैनल ते उन जो जवाबु इरशाद फ़रमाए छॾींदा हुआ। नतीजे तौरु मदनी चैनल ॾिसणु संदसि मामूल बणिजी वियो ऐं ईअं आहिस्ते आहिस्ते हूअ आशिक़ाने रसूल जी दीनी तनज़ीम दावत इस्लामी जे दीनी माहौल सां वाबस्ता थी वई। अमीर अहले सुन्नत जे मदनी मुज़ाकिरनि जूं बरकतूं अहिड़ियूं ज़ाहिर थियूं जो हिन मदनी बुरक़ो पाइणु शुरू करे ॾिनो ऐं दावत इस्लामी जे दीनी कमनि में हिसो वठणु लॻी। अल्लाह पाक जे फज़ल करम सां खेसि फैज़ान शरीअत कोर्स जी मुअल्लिमा, टीचर ऐं इलाक़े में डिवीज़न मुशावरत निगरान बणिजण जी सआदत मिली। खेसि दावत इस्लामी जे दीनी माहौल में उहो कुझु मिलियो जेको बयान खां ॿाहिरि आहे। हूअ पंहिंजो हल्फिया बयान ॾींदे चवे थी त खेसि ख्वाब में 9 भेरा अल्लाह पाक जे आख़िरी नबी मक्की मदनी मुहम्मद ग़ैरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ियारत नसीब थी, जंहिंमें 2 भेरा दीदार मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अहिड़ी तरह थियो जो अमीर अहले सुन्नत बारगाह रिसालत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम में हाज़िर हुआ ऐं हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अमीर अहले सुन्नत खां तमामु घणो ख़ुशि नज़र अची रहिया हुआ। अल्हम्दुलिल्लाह, ही ईमान अफ़रोज़ मंज़र ॾिसी संदसि अक़ीदो मज़बूत थी वियो त मसलक हक़ अहले सुन्नत मसलक आला हज़रत ई दुरुस्त आहे। अल्लाह पाक जी अमीर अहले सुन्नत ते रहमत हुजे ऐं संदन सदक़े असांजी बेहिसाब मग़फ़िरत थिए। आमीन बिजाह ख़ातमिन नबिय्यीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। खौफ़ खुदा व इश्क़ मुस्तफ़ा, इल्म अमल इस्लाह मुआशिरा, फ़िक़्ह शरीअत तरीक़त का है मजमुआ मदनी मुज़ाकरा। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अलैहि मुहम्मद। रमज़ान में उम्रो, ए आशिक़ाने रमज़ान, माह रमज़ान हुजे, साम्हूं काबो हुजे ऐं बदन ते एहराम जूं चादरूं हुजनि, ही शौक़ वधाईंदड़ तसवुर ई कैफ़ियत आणींदड़ आहे। माह रमज़ान मुबारक में उम्रो करण जी वॾी फ़ज़ीलत आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फ़रमायो, रमज़ान में उम्रो मूंसां गॾु हज जे बराबरि आहे। बुख़ारी 614/1 हदीस 1863। हिक ॿी हदीस पाक में आहे, रमज़ान में हिकु उम्रो करण हिकु हज जे बराबरि आहे। अबू दाऊद 296/2 हदीस 1988। दावत इस्लामी जा ज़िम्मेदार मुतवजे थियनि। हक़ीक़ी आशिक़ान रमज़ान अमीर अहले सुन्नत दामत बरकातुहुल आलिया नेकी जी दावत जे जज़्बे सां सरशार ऐं सॼी दुनिया जे माण्हुनि में नेकी जी दावत आम करण जो पूरो इरादो रखनि था। पाण केतिरा ई भेरा दावत इस्लामी जे ज़िम्मेदारनि खे कुझु हिन तरह मदनी गुलनि सां नवाज़ियो आहे त तव्हां सॼो साल मदीने पाक जी हाज़िरी ॾियो, हज करियो, उम्रो करियो, पर रमज़ान शरीफ़ में मस्जिदुनि में नमाज़ुनि जो हिकु वॾो तादाद अहिड़ो बि अची वेंदो आहे जेको सॼो साल मस्जिद जो रुख़ नाहे कंदो। जेकॾहिं सभु ज़िम्मेदार नेकी जी दावत ॾियण जी अहिड़े अहम मौक़े ते मदीने जी तरफ़ रुख़ करे वठंदा त उन्हनि खे आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सुन्नतुनि ते आमिल अमल कंदड़ केरु बणाईंदो? केरु खेनि पको नमाज़ी ऐं सचो आशिक़ रसूल बणाईंदो? हिन ॻाल्हि खे ईअं सम्झो त मुख़्तलिफ़ अहिड़ा कारोबार करण वारा जिन जे सीज़न रमज़ान शरीफ़ या ईद उल फितर हूंदी आहे, जीअं मिठाई ठाहिण वारा, दर्ज़ी वग़ैरह, जेकॾहिं तव्हां उन्हनि खे मुफ़्त में बि रमज़ान शरीफ़ में उमिरे जी टिकट ॾींदव त उहे न वेंदा, छो त उन्हनि खे ख़बर आहे त उन्हनि ॾींहंनि में कमु करे असां शायदि 10 टिकटुनि जेतिरी रक़म कमाए वठंदासीं। मदीने पाक कंहिं ॿिए महीने हलिया वेंदासीं जॾहिं दुनिया जे हक़ी रक़म हासिल करण जो जज़्बो रखंदड़ मुफ़्त में बि रमज़ान मदीना जो जी सआदत न पिया हासिल कनि त सॼी दुनिया में नेकी जी दावत आम करण ऐं सॼी दुनिया जे माण्हुनि जी इस्लाह जो जज़्बो रखण वारो हिन अज़ीम मक़सद खे पूरो करण लाइ पंहिंजे वतन में हिन अहम मौक़े ते नेकी जी दावत लाइ छो नथो तरसे। अल्हम्दुलिल्लाह, आशिक़ान रसूल जी दीनी तनज़ीम दावत इस्लामी जे तहत थियण वारे आख़िरी अशरे ऐं सॼे माह रमज़ान जे इतिकाफ़ में हज़ारे इतिकाफ़ करण वारा मस्जिदुनि में ईंदा आहिनि। जेकॾहिं ज़िम्मेदार रमज़ान मदीना लाइ हलिया वेंदा त उन्हनि इतिकाफ़ करण वारनि में हिक खां हिकु वधीक बिगड़ियलनि जी इस्लाह केरु कंदो? इन्हनि में मौजूदु सिर्फ़ु रमज़ान शरीफ़ जी नमाज़ुनि खे सॼे साल जो नमाज़ी केरु बणाईंदो? इन्हनि खे सुन्नत मुताबिक़ ज़िंदगी गुज़ारण वारो केरु बणाईंदो? मां दावत इस्लामी जे ज़िम्मेदारनि खे दरख़्वास्त ई करे सघां थो, मदीने जी हाज़िरीअ जा ॿिया बि खोड़ मौक़िआ आहिनि।
अचो त हिन भेरे ही वक़्तु नेकी जी दावत लाइ वक़्फ़ कयूं। अल्लाह करे दिल में उतर जाए मेरी बात। ईद जी रात नबीन जे सुल्तान सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो बरकत वारो फरमान आहे, जंहिं ईदैन याने ईद उल फितर ऐं ईद उल अदहा जी राति सवाब जी नियत सां क़याम कयो, उन ॾींहुं उन जी दिलि न मरंदी जंहिं ॾींहुं माण्हुनि जूं दिलियूं मरी वेंदियूं। इब्ने माजा 365 हदीस 1782। प्यारा प्यारा इस्लामी भाइरो, अज़ाब जे लाइक़ कमनि जो इर्तिकाब करे ईद जे ॾींहं खे पंहिंजे लाइ वईद जो ॾींहुं न बणायो। ऐं यादि रखो, याने ईद उन जी नाहे जंहिं नवां कपिड़ा पाए वरिता, ईद त उन जी आहे जेको अल्लाह जे अज़ाब खां डिॼी वियो। ए आशिक़ाने रसूल, रमज़ान शरीफ़ जे बरकतुनि खे वधि खां वधि मेड़ण ऐं ईद सईद जूं हक़ीक़ी ख़ुशियूं हासिल करण लाइ दावत इस्लामी जे आशिक़ाने रसूल सां गॾु सुन्नतूं सिखण ऐं सेखारण जे 3 ॾींहनि, 12 ॾींहनि, 1 महीने ऐं 12 महीननि जे क़ाफ़िलनि में सफ़र करियो ऐं सॼी दुनिया में सुन्नतुनि जी धूम मचायो। अल्हम्दुलिल्लाह, केतिराई एतिकाफ़ करण वारा ईद जी राति फैज़ाने मदीना में गुज़ारे रातो रात या सुबुह जो ईद जी नमाज़ अदा करे आशिक़ाने रसूल सां गॾु क़ाफ़िलनि जा मुसाफ़िर बणिजी वेंदा आहिनि। तव्हां बि सुन्नतुनि भरियो सफ़र इख्तियार कयो ऐं दुआए अत्तार मां खूब हिस्सो हासिल कयो। खूब रोता है तड़पता है गमे रमज़ान में, जो मुसलमान कदर दान व आशिक़े रमज़ान है। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अलैहि मुहम्मद व आलिहि व अस्हाबिहि व बारक वसल्लम।